नाज़रीन, मीरो खान में बिजली की अणएलानियल लोड शेडिंग ऐं सेप्को अमलदारनि की नाजाइज़ुनि ख़िलाफ़ नौजवान इत्तेहाद जे सॾ ते रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि समेत शहरनि शिरकत कई। रिपोर्ट कर रहियो आहे सफ़दर थुनियो। मीरो खान शहर अंदर बिजली की अणएलानियल हथरादू लोड शेडिंग ऐं सेप्को अमलदारनि की नाजाइज़नि ख़िलाफ़ नौजवान इत्तेहाद सॾ ते रैली कढी वई। भुट्टा पेट्रोल पंप खां अवामी प्रेस क्लब ताईं निकितल रैली में मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई। रैली में हथरादू लोड शेडिंग ऐं सेप्को अमलदारनि की नाजाइज़नि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। दुकानदार, एसोसिएशन जा मालिक, रेडी वारा, शहरी, सियासी, समाजी सब दुरियूं गॾु थियूं आहिनि। असां सभिनि जो इहो हिकु ई मुतालबो आहे त असांखे बिजली खपे, असांखे बिजली खपे। जॾहिं त असां हिन शहर जा माण्हू ग़रीब 100% बिजली जी पेमेंट कनि था, उनजे बावजूद भी असांखे 50% भी बिजली नथी ॾिनी वञे। इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पए त मीरो खान जा जॾहिं शहरी बिल भी अदा कनि था ऐं दुकानदार जा वीचारा जेके ग़रीब आहिनि, जंहिंजो गुज़र सफ़र ही बिजली ते आहे, उन्हनि जी जेकॾहिं 8-8 कलाक जेकॾहिं बिजली बंदि थींदी त उहे पंहिंजे बच्चनि खे छा खाराए सघंदा। असां आला ऑफिसरनि खां मुतालबो कयूं था त हिन मीरो खान वासियुनि जे जाइज़ मुतालबात खे मञियो वञे। असां वापडा वारनि, आला अख़्तियारनि, मीरो खान जे अख़्तियारनि ऐं जेके बि हुन सां लाॻापियल अमलदार आहिनि, सभिनीनि खां पुछणु चाहियूं था। 100% अवाम जे तरफ़ खां रिकवरी आहे, त उन जे बावजूद बि 8-8 कलाक लोड शेडिंग करे असांखे छो सख़्त सज़ा में मुब्तला करायो। मीरो खान जो अवाम मुकम्मल बिलिंग पेमेंट करे थो त असांखे बिजली बि मुकम्मल ॾिनी वञे। ही मीरो खान जो आवाम गर्मी के आज़ार को निकिरी आयो आहे। असांजी बिल पे जेका आहे त 100% आहे ऐं असां वटि बिजली जेका आहे उहा माना हलंदड़ 0% आहे। हालांकि हलंदड़ जेको आहे त बिजली असां वटि 12 कलाक 24 कलाक हुजणु खपे, पर हिते ज़ीरो लोड शेडिंग जे बजाय 12 कलाक लोड शेडिंग कई थी वञे। आख़िर अवाम सां एॾो ज़ुल्म छो? सेप्को CEO, SDO, AC साहब, मां तव्हांखे अपील थो कयां ऐं सॼे अमले खे मञूं था त तव्हां गुंडागर्दी में वधी आओ असां खां, असां तव्हांखे हथ था ॿधूं, तव्हां गुंडागर्दी में वधी आओ असां खां, महिरबानी करे असांजे बच्चनि सां ज़ुल्म न कयो। रैली में मौजूद शहरनि जो वधीक चवणु हुयो त मीरो खान शहर अंदर हर महीने समूरा शहरी बिजली जो 100% बिल अदा कंदा आहिनि, पर गुज़िरियल 1 महीने खां सेप्को मीरो खान तरफ़ां अवाम सां नाजाइज़ियूं कंदे रोज़ानो 8 खां 10 कलाक हथरादू लोड शेडिंग करे हिन सख़्त गर्मी जे ॾींहं में अवाम जो जीवन जंजाल करे छॾियो आहे। कैमरामैन अज़हर अली बाबर सां गॾु सफ़दर तुनियो, आवाज़ न्यूज़, मीरो खान।